महरम जो चंड नज़र ईंदे ई सॼी सिंध जियां नवाबशाह में बि बला जे शहीदनि जे यादि में अज़ादारी मजलिसूं ऐं नूह ख़्वानीअ जो सिलसिलो शुरू थी वियो आहे ऐं मोमिननि पारां इमाम बारगाहनि ऐं पंहिंजे घरनि मथां अलम पाक बुलंद करण सींगारण जे सिलसिले में ख़रीदारी शुरू करे छॾी आहे। जॾहिं त महरम हराम जे सिलसिले में नवाबशाह शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते अलम पाक बेजिज़ ज़ंजीरूं कोलाबा कड़ा ढागा ऐं ॿियनि शयुनि जा स्टॉल लॻी विया आहिनि। स्टॉलनि ते ख़रीदारी कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। साल भी असां आलम पाक के मौलाए गाज़ी अब्बास खे तयारु करे रहिया आहियूं। असां बैरकूं वरितियूं आहिनि जी हा, बल्ब भी हार सिंगार जो सामान गाज़ी जो ही वठिणो असांखे गाज़ी जो आहे उन राह में ॾींदासीं। हिकिड़ो अलम वठिणो आहे, ॿियो सिंगारणो आहे, सो उन हिसाब सां सामान वठणु आया आहियूं। पोइ साल खां हिन साल थोरो घटि रुझान आहे, पोइ साल घणो हिन साल एतिरो न आहे। अचनि पिया बसि ख़रीदारी करनि पिया, बैरकूं वैरकूं अलम तबरुकात इहे वठनि पिया। मोमिननि पारां अज़ादारी ऐं मजलिसूं बर्पा करण जो सिलसिलो पिणु जारी आहे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम लॻायूं वयूं आहिनि। नवाबशाह पुलिस ऐं रेंजर्स पारां अमुन अमान जे सिलसिले में फ्लैग मार्च पिणु कयो। कैमरामैन रफ़ाकत तारे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकली सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।